जो मां पानी ते डोल पातो मथे छिकम त हल्को पियो लगे मां पांजे दिल में ख्याल कयुम त या त पानी न पियो थस या वरी रात को अचे को एड़ो को कुओ शुओ को टुक करे विस पानी वही वियो महबूब जमन थी चवे इन जो कंध करे खूह में अंदर नजर कया कुओ जो पानी टटकार कंदो मथे चढ़दो पियो अचे यो 200-300 फुट पानी मथे चढ़ी आयो अचे महबूब जे अमर जे कदमन में पयो अरे पानी कैसा गलाई दो नाए पर मोहम्मद जे अमर सा गलाए पियो आमना आमना केर थो गलाए मां पानी तो सा गलाया मां पानी तो के छाती जो तू बाहर निकली आयो चईदा तू कल भी मां वटो पानी भरण आई हुई पर अजुआ तू सागी आमला ना है रसूलन जे पगदार जो नूर रात तुझे बदन मुबारक में आयो वा यो कुर्बो इंसानन जिन्नन जो रसूल ना है मां पानी जो भी रसूल आ अज जेकने तोखे डोल छिकराया तुझे बातन में तकलीफ पवे तो पो कंदो खण त सिकी मन मारू अड़न जे मता तुझे पेट वारो मोहब्बत डोरा पो नहीं चवे लजन नबी अचे जो मुझे अमर के पे तू तकलीफ अजीब अजीब किस्म जो मन बरकतू रहमतू पो मुझे महबूब जे मन थी चवे 9 महीना मुझो बच्चो मुझे पेट में हुयो तो मुझो पेट बाहर न निकतो मुझो पेट वधियो ना मवाहिबुल दनी अल्लामा अहमद कस्तलानी लिखियो सीरत जो किताब तो सीरत मवाहिबुल दनी बिन जुल्दन में अरबी में आ तमा शैतु बि अन्नी कद हमलतु बिही महबूब जी अमर थी चवे तो मुझो पेट पेटन जेड़ो हो आई 9 महीनन में माके 9 नबी मुबारक ॾियण आया हजरत आदम अलैहिस्सलाम नूह अलैहिस्सलाम शीस अलैहिस्सलाम इदरीस अलैहिस्सलाम इब्राहिम खलीलुल्लाह मूसा कलीमुल्लाह इस्माइल ज़बीहुल्लाह मूसा कलीमुल्लाह हूद अलैहिस्सलाम 9 नबी सगोरा महीने महीने में मां के घर में मुबारक ॾियणईंदा यहोवा मिलाद पियो छाए कजे विलादत जूं ॻाल्हियूं करन मेहरबानन जूं ॻाल्हियूं करन तवज्जो कजो महबूब जे अमर थी चवे तो मां समझी वयस ते बरकतुन रहमतुन जो बचड़ो महबूब मुझे बदन मुबारक में आ अजीब खुदा जे कुदरत जा नज़ारा ॾिसंदी हस वो हिकड़े दिहाड़े मां पांजे पाड़े वारन औरतुन कुरैशान के सॾु कयो अर्ज़ कयो मान अदी पाड़े जी ॻाल्हि हा तव्हां खे ख़बर है त मुंहिंजो मुड़ुस फौत थी वियो वा सस मां के काने निरान मां के काने मां अकेली आया घर में मां के बार जो संभालू थियन पो मां सडड़ो कंदी सामत मुंजो दाए पोता जे कजो कौनी औरतन जवाब दिन सामना गाल बुध असा में न अज उम्मीद रख न सुबाने आसरो कर असा वडन वडन घरानन जे औरतन जो दाए पा कंदा कंदी आयूं या तो सोन मिले चांदी मिले पुगर मिलन मिस्र जा कपड़ा मिलन तू मिस्कीना गरीबा तू असा के छा दी दिया असा तो जो दाए पो न कंदियो से महबूब जमन थी चवे त हिनन जो जवाब दिनो तमा परेशान थियस मां के कुदरती आवाज आयो त आमना तो इन्हनि दाइन खे न चओ तुझे पेट वारो महबूब अर्शी मेहमान आ रब तायूं भी अर्श खां मोकली दो जवेद बारी जी भलारी रात आई सूमर जी भलारी रात आई
हिया जो नजर करे दिसा त चार औरतूं मुझे घर में आयूं पर मां सुञाणा न कोन पई मके जूं न हुयूं मां पुछो मां दी तव्हां केर आहियो हिकड़ी बीबी चयो त मां हज़रत आदम अलैहिस्सलाम जी घर वारी हवा आहियां बी औरत चयो त मां इब्राहिम अलैहिस्सलाम जी घर वारी हाजरा आहियां टी औरत चयो त मां हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मरियम आहियां चौथी औरत चयो त मां फिरौन जे घर वारी आसिया आहियां अच्छा किया आयो आयो चंदा सा तुझू तायू की आयू आयो सुतियूं पयूं हुसे कब्रुनि में रब जो हुक्म कयो निकरो पंहिंजे कब्रुनि खां आमला जूं दायूं ख़िदमत करण जे लाइ तव्हां वञो हे त तो पुछो असां तोखे तारफ़ जो करायो न त इन्हनि ॻाल्हियुनि जो बि चवण जी मनो थियल हुई ख़िदमत जे लाइ आयूं आहियूं महबूब जी अमर थी चवे त हीअं जो नज़र करे ॾिसां त सॼो घर मुंहिंजो हूरनि सां भरिजी वियो बुधायो मोहम्मद वियम वारे टाइम ते अमर शरबत प्यारे पंहिंजे धीउ खे ससु थधा पानी खणी अचे पंहिंजे नुंहुं खे प्यारे मगर महबूब जमण थी चवे त जेॾी महिल मुंहिंजे बचड़े जे विलादत जो टाइम थियो त जिब्रील मुंहिंजे ख़िदमत में ॿ प्याला खणी आयो हो जेके बाक़ीअ खां वधीक मिठा खीर खां वधीक सफ़ेद हुआ मूंखे पियो चवे त आमना पीओ शान वारो मिलाद तॾहिं तो अल्लाह बयान कराए पंहिंजनि बाननि खां बाक़ी जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में जमंदे जाम हूंदा आहिनि जीअं शहनशाह बगदाद जी विलादत थी जंहिं जमन सां रोज़ा रखिया जंहिं साए कुब्बे वारे जौन जी बीमारीअ जे राति विलादत थी ये जगह जमदे जाम महबूब जी अमर थी चवे त जेड़ी महिल जो मुंहिंजे बचड़े जी विलादत थी त मां पंहिंजे मिसकीनी हालत बंदोबस्त करे छॾियो कहिड़ो कहिड़ो कपड़ा भी ठाहे तैयार करे रखी छॾिया हम सुरमो घोटे सुरमेदानीअ में विझी करे उहो भी मां रखी छॾियो हो फड़ी भी गॾु करे रखी हम छुरी भी हथ करे रखी छॾी हम चारणे में ओ जैसा बचड़न जो तुन कटबो वा तेल जो सरड़ो भी शीशड़ीअ में विझी करे मां चारणे में रखी छॾियो हो पंहिंजे मिसकीनी हालत ॿ टे सिर गुड़ भी वठी करे रखी छॾियो हो अल्लाह मुझा पिंगड़ा लोडराईंदो मुंहिंजी हंज साई कंदो त मां पुनल पुट जे ख़ुशीअ में गुड़ विराईंदसि महबूब जी अमर थी फरमाए पई त जेॾी महिल जो मुंहिंजे पुनल जी विलादत थी त पाण रुना न हैरान थी वियसि ॿार ॼमंदो वा त रुअंदो वा हीअं जो कधु वराए ॾिसां त मुंहिंजे पुनल पुट जो सिर सजदे में आहे महबूब जूं मथे रब हबली उम्मतीअ जो आवाज़ आ ज़बान मुबारक ते हैरत में पइजी वियसि वाह जो मूंखे रब्बुल आलमीन पुट ॾिनो ऐं ॿुधो हीअ वाइज़नि में ख़ुदि हीअ देवबंदी भी ॻाल्हि कंदा आहिनि केड़ी त महबूब जे अमर खां जेॾी महिल मुबारक ॾिनायसि औरतूं आमना मुबारक थी ख़बर पई आहे त ॾाढो पुट सुहिणो ॼाओ थी कि त पुट न ॼाओ भला धीउ चई त धीउ भी न ॼाई आहे बाक़ी छा ॼणियो थी महबूब जे अमर थी चवे न पई त कद खरज मिन्नी नूर अदात ली मिन्हु कुसूर शाम मुंहिंजे पेट मुबारक खां नूर निकितो वा पर अहिड़ो त नूर निकितो वा मुंहिंजो घर रोशन मके जो दरो दीवार रोशन पर मां पंहिंजे महबूब पुनल पुट जे नूर जे रोशनाईअ ते मके खां 480 मैलनि जे बंद ते शाम जूं मारियूं चिटियूं पई ॾिसां थोड़ो मुल्ला जमे त
सीने वारो जमे तो रोशनायूं करे जेनी मलबा दिल में इरादो कयो कपड़ा पारायास विंजारियाउस सींद कडाउस अखिल में सुरमो पारायाउस यो इंतजाम कबोवा महबूब जमन दी जमे त जेडी मल जो मा यो इरादो कयो में कुदरती आवाज मा के कन में आयो त आमना ये तेल पांजा खण फणियो पांजू खण कजल पांजा खण फणियो पांजू खण छुरियो पांजू खण सुरमा पांजा खण कपड़ा पांजा खण ये पानी पंजा खण हिया जो नजर करे डिठो से अल्लाह जे तरफ का तल से तल जुल्फन के फणी दिनल विचते सीध मुबारक निकल माजा गल बसर जो कुदरती कजल अखिन में पयल जमाने जा सुरमा सुबह जो पाए रात जो निकली वजन रात जो पाए सुबह जो निकली वजन मगर एडो त कजल महबूब अखिन में पारा यही क़यामत ताई न निकले दोशे मुबारक दे मोहरे नबूवत जो सर्टिफिकेट लगल दुन्नु कटल सुन्नत तुहर थियल उघर जे मथो कुदरती कपड़ो पयल खुद नबी फरमायो त जेडी मलमा जाओ हुस्न वो लिदो नजीफन वो लिदो मकतू सुरतन वो लिदो मखतूनन मा अमर के बेटा मो जाओ हुस्न पाक कोई साफ जाओ हुसे वो जो नारो दुन्नु कटल हो वो जो सुन्नत तो हर चल हो कुदरती कपड़े सा उगर मुजी ढकलई जेडी मल जमदे सिर सजदे में रखियो हन त अल्लाह खबर थी मलाइकन के छा चयो हो इशहदु या मलाइकती इन हबीबी ला यनसा उम्मतहु इंदल विलादत फकैफ यनसाहा इला यौमिल क़ियामा मलाइको गवाह न गाल जा शाहिद हुजो शाहिद हुजो बन नबियन जो भी जमन डिठवा मुझे महबूब जी विलादत भी दिसो जेको जमन जे वक्त में पांच गुनाहगार उम्मत के नथो विसारे तफ कैफ यनसाहा इला यौमिल क़ियामा क़यामत में किया विसारी तुन वडो वडो नुक्तो हो पर दिल खोले सुभान अल्लाह न चाहिए क़यामत में किया विसारी तुन और वाकई थी दो भी ये जने हशर जो मैदान लगंदो अल्लाह जी अदालत जी कुर्सी पवंदी त रब फरमाइंदो त इन कुर्सी मुहम्मदन बैन यदय रब मां रब जे कुर्सी सा गड मुझे महबूब जे शफाअत जी कुर्सी भी अचे रखो सियासी जलसो हुजे या दीनी जलसो हुजे उन्हीं जी शुरुआत कराए पिया कार्रवाई तो कुरान जे तिलावत सा कराए पिया मगर अल्लाह जडे क़यामत जी कार्रवाई शुरू कराई दो तो कुरान जे तिलावत सा न कराई दो या मोहम्मद जे नाले सा कार्रवाई शुरू कराई दो अल्लाह रब्बुल आलमीन पाजे बेमिसल कुर्सी ते वेही करे पाण सॾु कंदो त या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब दा फरमान पिया त जेडी मल मुझो अल्लाह माके सॾ फरमाई दो मां पाजे मालिक मेहरबान जे सॾ ते जे हाज़िर थींदुस हेॾे तवज्जो करना साईं दा फरमान पिया त जेडी मल मां अल्लाह जे हुजूर में ईंदुस फयस्तकबिल लियल जब्बार तआला मुझो रब मां मोहम्मद जो इस्तकबाल कंदो हाणे इन अखों वधीक ॿियो शान कहिड़ो बुलंद करेसि महबूबा अचो कुर्सीअ ते विहो त मां हुकुम जी तामील कंदे
अगते वधंदुस उन्हीं मिंबर ते उन्हीं कुर्सी ते रुगो हथ अचे रखंदुस वेंदुस न मुझो रब माखे फरमाइंदो तो मुझा महबूबा कुर्सी ते बिहो न मां अर्ज कंदो मास बस हुक्म जी तामील कयम हथ मिंबर ते रखियो थम पर मां वेंदुस न खुदा जो कसम हसन हुसैन जो नानो तो फरमाए तो मां रब सा नाज कंदुस अंकल कंदुस तो मुझो रब माखे फरमाइंदो त राणा तू कुर्सी ते वेह मां तुझे दिल जा भेद राज जाना थो तू मूसा गलहाए मां तोसा गलहाया हिया मां कयामत जी घड़ी इन्हीं जे करे कायम कया तो पंहिंजा परावा तुझो शान ॾिसन वाह वाह क्या मजे ॾियारे इहा जमायत खटंदी जंहिंजे ज़बान ते हे लफ़्ज़ हूंदा त मौला मुहम्मद मुस्तफा जे दर संदो गोलो गदागर कर नथो चाहियां त को औलिया आलिम या तवंगर कर न घुर्जे जाय जन्नत जी न घुर्जे हौज़ वे कौसर फ़क़त ज़ियारत सचे सरदार जी मूले मुकर्रर कर नथो चाहियां कलंदर कर नथो चाहियां सिकंदर कर पर सदाई खे सदागर ऐं नबी जे दर जो नौकर कर वरी बेअश कभी कलम कयो चवे तो 1,24,000 दे विच महबूब मेरा जद आखर सी सिर ते ताज शफाअत दा यासीन दा सेहरा पाखर सी ओह वेले देखी शान मेरे माही दा जिता शम्स कमर शर्मा खड़सी खुद अल्लाह साई सलवाता पड़सी जदा मुख तू घुंड लहा खड़सी आदम तू ला ईसा ताई सब अंबिया शीस निभा खड़सी माजागल बसरदा कजला पाके सारी दुनिया दा हुस्न मिटा खड़सी बदकार उम्मत दे खातिर बख्ता रहमत दामी बरसा खड़सी हने महबूब कुर्सी ते वेहंदा अल्लाह रब्बुल आलमीन पांजे महबूब सां ॻाल्हाईंदा सरदार मशहूर नवारो साईं भी असां सां गॾु हूंदा पंहिंजा नींगर भी साण हूंदसि साईं शफन वारा साईं मंजूर वारा भी गॾु हूंदसि साईं शफी को भी भलियूं नातियूं थो पड़े गॾु हूंदसि अल्लाह कंदो त तव्हां असां जमायत भी गॾु हूंदासीं साईं सां मखदूमा मोहम्मद मूसा अल्लाह तो ॻाल्हाई नबी साईं सां साईं शफन वाह जो मिलाद कंदे साहब खान मशहूरीअ में मजलिसूं कायम कयई अल्लाह तो ॻाल्हाए पियो नबी सां मदीने वारे सां जंहिंजो मिलाद कंदा हुयासीं अल्लाह कहिड़े राज़ो न्याज़ जूं ॻाल्हियूं थियूं हलन ये जेके उशाक हूंदा रंद हूंदा इन्हनि ॻाल्हियुनि खे पिया सम्झंदा बस करे वे असांजी सिफारिश तो करेसि ॿियो छा थो चलेसि अखर ॿुध अॻ में अल्लाह साईं जा खणी अचो शिफा शरीफ काज़ी अयात अल्लाह ताला फरमाईंदुसि महबूब मा तसनौ मा तुरीद अन असनाउ बे उम्मतिक तू पंहिंजे ज़बान सां चओ त मां तुंहिंजी उम्मत सां कहिड़ो सुलूक कयां चओ पाण था फरमान पिया त मां सां वल सौफ योती कर रब्बुक फतरदा जा वायदा क़ुरान में कया है त मां एतिरो तोखे ॾींदुमि जो तूं राज़ी थींदे अॼु मूंखे राज़ी कर मूंसां क़ुरान में वायदो कयो है त यौम ला युख़ज़िल्लाहु नबिय
महबूब मां तोखे क़यामत जे ॾिहाड़े रुसवा न कंदुसि, हेॾी मखलूक में तुंहिंजो कंधु हेठि न कराईंदुसि, मां वाइदो थो कयां। पर वल्लज़ीना आमनू मअहू, जेके तुंहिंजे दामन में चुंबड़ी पिया मां तो यार जे सदके उन्हनि जो बि कंधु हेठि न कराईंदुसि। अॼु मूंसां इहे वाइदा पाड़, रब फरमाईंदुसि त वाइदा पाड़ियां थो, चओ ज़बान सां न त मां तुंहिंजे उम्मत सां कहिड़ो सलूक कयां, तूं चओ न। महबूब दा फरमान पिया त जेॾी महिल मुंहिंजो महिरबान रब मूंखे ईअं फरमाईंदो त मां अर्ज़ु कंदोमांसि, जेकॾहिं मूंखे राज़ी करणो थी त अस्सालिहून लिल्लाह वत्तालिहून ली, नेक बांजा तूं खण, गुनाहगार सभु मां मुहम्मद खे ॾे। हथ खणी हीअं सुभान अल्लाह न चई। आला हजरत तो फरमा तो खुदा जी उनको लेता है जिन्हें अमाल थे अच्छे, पर पुरू को आप लेते हैं, ये आदत है मोहम्मद की। अज या रसूल अल्लाह जे चवण वारा गुनहगार मांखे ॾे, गुनहगार त ज़रूर हुया, पर मुझे कदे मेहणा झलियऊं, दुश्मनन वॾा वॾा हरबा हलाया, पर उन्हनि या रसूल अल्लाह जे ज़बान तो नारो न लाथो। मीलाद खे मुंहिंजनि किन दुश्मनन हराम नाजायज़ चयो, पर पोइ बि मीलाद अञा ज़्यादा कंदा रहिया। अॼु उन्हनि खे सॼो जग छॾे ॾींदो, मां मुहम्मद न छॾींदो सान। इहे मुंहिंजा गुनहगार माना मूंखे ॾे, इहो ई सबबु आहे जो अॼु हिते ख़ाली झोलियूं खणी आया आहियूं, अॼु गुनाहनि जा दफ़्तर खणी आया आहियूं, बदकार आहियूं, सियाहकार आहियूं, अॼु जंहिं जे तॾे ते आया आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे दोस्तनि जो तॾो किनो न कंदो। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह त जेके बि शरीयत मुताबिक़ अॼु मन में मुरादूं उमेदां खणी आयो आहे, सरदार मशहूर वारे जे सदके जे पूरियूं न थनी त पोइ डोरा पातूं असांखे ॾिजाए। हलियो 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 न, छो त मूंखे मोह करणो आहे ॾे। चवे तो त सरदार मशहूर ने वारा सखी है, सरदार मशहूर ने वारा सखी, पान सुर्खी कोन थी सघंदो सोना, घणियूं ॻाल्हियूं आहिनि। पोइ इहो ॾिसां थो न त साईं शफ़ीक खां पोइ वरी मां तव्हांखे वरी सुठी काफ़री ॿुधायां मथो। सरदार मशहूर ने वारा सखी, तोखा वंड वठण अॼु आया हूं। सरदार मशहूर ने वारा सखी, तोखा वंड वठण अॼु आया हूं। दरबार तुंहिंजी जो ऐं तुंहिंजो दीदार करण अॼु आया हूं। थोरो ॾाढो त सुभान अल्लाह चओ। सरदार मशहूर ने वारा सखी, तोखा वंड वठण अॼु आया हूं। दरबार तुंहिंजी जो ऐं तुंहिंजो दीदार करण अॼु आया हूं, आया हूं, आया हूं। तोखे फैज़ सखा जो समुंद्र जमा ऐं शम्स हुस्न जो चंद्र जमा, तोखे फैज़ सखा जो समुंद्र जमा ऐं शम्स हुस्न जो चंद्र जमा। खूबसूरत तुंहिंजी सूरत जो दीदार करण अॼु आया हूं। खूबसूरत
सूरत तुहिंजी सूरत जो दीदार करणा अजो आया हूँ दरबार तुझिया जो आई तुहिंजो दीदार करणा अजो आया हूँ आया हूँ आया हूँ दरगाह तुझिया पे शिरकत ले मदीने आली अखा जियारत ले दरगाह शरीफ ले शिरकत ले मदीने आली अखा जियारत ले सवे सायल मन्नजू मुरादू खड़ी मान ले सजना अजो आया हूँ सवे सायल मन्नजू मुरादू खड़ी मान ले सजना अजो आया हूँ दरबार तुझिया जो आई तुझो दीदार करना अजो आया हूँ आया हूँ सही तुझे नीलत जड़ थी नजर पवे मदीनो शरीफ तो याद अचे अरे ही भाई हथ मथे खड़ी दिल फाड़े तो सुभान अल्लाह चो तुझे नीलत जड़ थी नजर पवे तो मदीनो शरीफ तो याद अचे तुझो रोजो सी रोजे अतहरा जी सिकलाहिणा अजो आया हूँ तुझो रोजो सी तुझो रोजो सी रोजे अतहरा जी सिकलाहिणा अजो आया हूँ दरबार तुझिया जो आई तुझो दीदार करना अजो आया हूँ सरदार मशहूर ने वारा सखी तो का वंडू वठना अजो आया हूँ आया हूँ आया हूँ माँ पियो का खड़ा जिते खैर मिले माँ पियो का खड़ा जिते प्यार मिले गुरु से रुत प्यो थो करार मिले तुझे दरता चवे मोहसिन चांडियो तुझे दरता चवे मोहसिन चांडियो खाली झोल भरना अजो आया हूँ आया हूँ आया हूँ सरदार मशहूर ने वारा सखी तो खा वंडू वठना अजो आया हूँ दरबार तुझिया जो आई तुझो दीदार करना अजो आया हूँ आया हूँ आया हूँ सुभान अल्लाह हाफिज साईं के जस्सा
जो उम्र तजुर्बे तबियत नासाज के बावजूद इन जे इश्क अंदर में एड़ो मुर्शिद हादी बारे छड़ियो आ जो एडो टाइम हलियो आ। अल्लाह साईं खे सेहत दे खिजरी हयाती दे।